लीडर टीवी में असांजूं ॻाल्हियूं मोहतरमा महनाज़ महर सां जारी आहिनि। ऐं असां गुज़िरियल निशिस्त में महनाज़ खे 3 दर्जनि मां मैट्रिक पढ़ाईसीं ऐं हीअ पंहिंजे पुट सां गॾु इम्तिहानी मर्कज़ में वेंदी हुई। उते पुट बि ॾिनो इम्तिहान 8 जो, हिन बि ॾिनो, पुट 9 जो ॾिनो, हिन बि ॾिनो, पुट 10 जो ॾिनो, हिन बि ॾिनो। 10 ते हिन चयो त हाणे हिते थियो पूरो। हिन जो पुटु पोइ 11 पोइ 12 उनजो सफ़रु इनशाला अॻिते हले थो। पोइ पहिरियों ताना तुनका माण्हुनि जा ॿुधी ॿुधी हिन पुट खे बि थोरी लॼ थींदी त हेॾी सारी माउ सां गॾु थो वञे। पर पोइ जॾहिं 8, 9, 10 टिनी गॾु ॾिनी ऐं ॿई B ग्रेड में आया त पोइ 11 जॾहिं महनाज़ न वई त पोइ पुटु चयसि त मां हाणे बि भले खणी हल, पर पुट सां हीअ न वई। पुट जो सफ़रु इनशाला सुठो गुज़रंदो, अॻिते तालीमी वॾो माण्हू थींदो। हाँ, अवां पे चयो त 11 औरतूं उन्हनि मैट्रिक कई, उन्हनि जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आई का थोड़ी ख़बर हुजे? हाँ, उन्हनि जी ज़िंदगीअ में इहा तब्दीली आई त उन्हनि अदी असांजी आहे हिकिड़ी गुलशाद, जेका हिन वक़्तु ज़िले काउंसलर बि आहे। अच्छा, माशाअल्लाह। ज़िले काउंसलर बि आहे ऐं जेको आहे उन पंहिंजे ॻोठ में ट्यूशन सेंटर खोलियो। वाह वाह। जेको उन्हनि 5 ताईं त उन्हनि खे पंहिंजे ॻोठ में स्कूल हुयो, बाक़ी उन्हनि खे स्कूल न हुयो, त उन पंहिंजे ॻोठ जे नियाणियुनि खे सभिनी खे उते मैट्रिक ताईं ट्यूशन ॾेई करे इम्तिहान जे लाइ रुस्तम मोकिलंदी हुई। ऐं उनजो पूरो ॻोठ पढ़ियो लिखियो आहे हिन वक़्तु। तव्हांखे मां विज़िट बि कराए सघां थी। ऐं उन खां पोइ कॾहिं कॾहिं गुलशाद गे ते घुमाइण बि अचो। हाँ, इंशाअल्लाह गुलशाद एतिरियूं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेका हिते महनाज़ हिकिड़ी न वेठी आहे। माशाअल्लाह। ऐं हिन महनाज़ सां 1 लख जेके 20,000 औरतूं डिस्ट्रिक्ट शिकारपुर में आहिनि, बल्कि मां चवंदसि त जेके असांजूं इहे 15-20 लख औरतूं आहिनि 15 ज़िलनि में लाॻापियल, उहे हर हिकु महनाज़ आहे। वाह। ऐं मां जंहिं बि प्लेटफॉर्म ते हूंदी आहियां त मां उन्हनि खे इहो ई ॿुधाईंदी आहियां त हे सिर्फ़ु मुंहिंजो आवाज़ु न, मुंहिंजे पूरे तंज़ीम जेके बि आहिनि CO, VO, LSOs जेके बि आहिनि ऐं उन्हनि सभिनी जो आवाज़ु आहे। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त उहे सभु बदियूं पंहिंजे पेरनि ते आहिनि। पोइ कंहिं जेको आहे हुनर वठी करे उन्हनि BDG ग्रुप जॉइन कयो। असांजे 2 जेके ॻोठनि LSOs में, इहे सिर्फ़ु पंहिंजे LSOs जी ॻाल्हि कयां, बाक़ी जेके बि असांजूं आहिनि त उहे त काफ़ी आहिनि असांजूं। भला मैडम गुलशाद जेका आहे उहा इलेक्शन खटी आई आहे या मखसूस निशिस्तुनि ते आई? मखसूस। मखसूस। उन में ॾिसो सर, असांजी कामयाबी आहे। असां न मूंखे एतिराज़ कोन्हे। न ॾिसो, असांजी जेका तंज़ीम असांजी जेको कमु करे पई, फ़र्ज़ु कयो जेके बंदि पियल स्कूल हुया असां उन्हनि ते कमु कयोसीं। बाद में हली करे SRSO जी गाइडलाइन ते उन्हनि जॾहिं असांखे ट्रेनिंगियूं ॾिनियूं, उन्हनि असांखे अहिड़ो तयारु कयो त असां ॿियनि खे तयारु कयूं। हाणे असां जेके बि असांजूं अदियूं जेके माइनि जेके लीड करनि पियूं ॻोठ खे, पाड़े खे, LSOs खे, हाणे असांजो हिकिड़ो LSO नेटवर्क ठहियलु आहे जंहिंमें 11 यूनियन काउंसिल असांजूं शामिलु आहिनि। ऐं जेके असांजूं टोटल जेके असांजे UC जो जेको डिस्ट्रिक्ट जो प्रोफाइल आहे उहो आहे 1,20,000 घराणा मौजूदु उन में शामिलु आहिनि। ऐं जेके ॻोठ आहिनि उहे आहिनि 1686 ॻोठ। शिकारपुर में इहो ज़िलो आहे। ज़िलो। इन ज़िले में 5 तालका 6 या न, इन में 11 तालका आहिनि। तालका 3 आहिनि। हाँ, 4 हूंदा। 4 सॉरी मां भुली वियमि। न, 4 आहिनि। हिकु शिकारपुर, खानपुर, गढ़ी यासीन, लखी। 4 तालका। ॿियो कोई बि न आहे। ऐं जेको आहे उन में असांजूं जेके मधे जी त होॾे थी वञे न, लाड़काणी, गढ़ी यासीन असां ॾे थी अचे। तालको न आहे न असां ॾे। न तालको गढ़ी यासीन आहे, तालको खानपुर, तालको लखी, तालको शिकारपुर। 4 तालका। ठीकु थियो। ऐं उन खां पोइ जेके असांजा ॻोठाणी जेके तंज़ीमूं जेके मां तव्हांखे ॿुधायो 20 अदियुनि खां वरी असां हिकिड़ो जीअं 9 तंज़ीमां मिलाए करे असां जेका तंज़ीमां ठाही आहे उहे आहिनि असांजूं 1907 VO जेके आहिनि। ऐं जेके असांजूं पाड़े जूं थियो विलेज ऑर्गेनाइजेशन जी। ठीकु आहे। ऐं पाड़े जी तंज़ीम खे छा था चओ? CO।
कम्युनिटी ऑर्गेनाइजेशन हा जेका पाड़े लेवल ते हूंदी आहे कम्युनिटी था चओ जी ठीकु आहे उहा आहे असांजी 6508 हाणे बेसिक यूनिट कहिड़ो आहे कम्युनिटी कम्युनिटी उन खां पोइ विलेज पोइ यूसी ऐं पोइ तालको लोकल ऑर्गेनाइजेशन कहिड़े हंधि आहे पहिरियों हुन ते आहे यूसीअ ते वरी तालके ते माना तव्हां कम्युनिटी विलेज पोइ लोकल जी इहे थियो यूसी पोइ तालके ते छा था सॾियो तालके ते तालका नेटवर्क जेके 11 यूनियन काउंसिल सां मिलाए करे हिकिड़ो नेटवर्क तालके में जेतिरियूं बि आहिनि उहे तव्हां मिलाए ऐं उनखे तालके जी अम्ब्रेला में आंदो जी नेटवर्क ठीकु आहे अहिड़ो ई वरी असांजो नेटवर्क गड़ियासीं वरी 4 तालका गॾिजी ज़िले जो असांजो नेटवर्क जेको इहो असांजो प्रोफाइल आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां त इहे जेके असांजी ॻोठ जी जेका तंज़ीम आहे जेका उहा लीडर आहे उनखे पूरे ॻोठ खे कवर करे थी उहा उनजी ज़िमेवारी हूंदी आहे सदर ऐं मैनेजर वरी उन ई ॻोठ में अगरि असांजूं 4 तंज़ीम आहिनि त उते असांजूं 8 लीडर आहिनि उन जंहिं ॻोठ में 8 लीडर हुजनि उहो ॻोठु पोइ हिते वेंदो न वेंदो हर ॻोठ में असांजी गाइडलाइन हर पाड़े में आहे त हिन वक़्तु असांखे सभिनी खे इहा ॼाण आहे त असां गवर्नमेंट खां कीअं हक़ वठूं ऐं अॻु में ईअं हूंदो हुयो त असांजी नंढी उमिरि में ख़ासि करे असां जेको थींदो हुयो ॿारहाड़ीअ में नंढी उमिरि जी शादी उहो वॾो ज़ुल्म हूंदो हुयो या वरी ईअं हूंदो हुयो त बाबा कारोकारी आम हूंदो हुयो जेको थिए थो बसि कोई कंहिंसां ॻाल्हाए त बाबा ठीकु आहे हिननि खे मारियो पर हिन जेको आहे SRSO जे अचण सां माण्हुनि जे ज़िंदगियुनि में एॾो फ़र्क़ु अची वियो माण्हू ग़लति ऐं सही फ़ैसिले करण खे सम्झनि था हिकिड़ो सुवाल जो जवाबु ॾे अदीम नाज़ तव्हां जेको कुझु कयो था SRSO उन पंहिंजा गाइड मोकिलिया आस्ते आस्ते तव्हां पाण हाणे गाइड थी विया आहियो हिकिड़ी लेवल ते ऐं सॼी सिंध में तव्हां मुख़्तलिफ़ हंधनि ते वञो था तव्हांखे का अहिड़ी ख़बर आहे त हीअ जेके 15-16 ज़िला जिन में तव्हांजा हीअ सिस्टम आहे नेटवर्किंग आहे ऐं जंहिंमें तव्हां लॻभॻि 15-16 लख औरतूं आहियो ऐं उन्हनि खे संभालण लाइ हेठि यूनिट खां वठी मथे ताईं हिकिड़ो सिस्टम आहे के वॾा ख़तरनाक वाक़िया थिया हुजनि इन सॼे प्रोसेस में को आहे तव्हां वटि ज़हन में मतिलबु थ्रेट हुजे ऐं औरतुनि सां हीउ सॼो कमु रोकण लाइ कुझु इलाइक़नि में माण्हू बसि सरकार सां गॾिजी बीठा हुजनि इहे शयूं काफ़ी जाइनि ते असां सां थियूं माण्हुनि पहिरियां त ईअं ई शुरूअ में असांखे पाण ते टार्चर करणु त हे सही न आहिनि ताना ॾिनणु उन खां पोइ जॾहिं सम्झूं त हे मायूं माना सुठे तरीक़े सां हलनि थियूं त पोइ असांजे वरी जेके असांजा सरबराह उन्हनि खे ग़लति गाइड करणु एतिरे ताईं त मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां उहो वरी उन्हनि अदिन ऐं असांखे ख़बर हूंदी त असां उन्हनि खे कीअं फेस कयोसीं माना कॾहिं कॾहिं त असां में इहा शइ हूंदी त जॾहिं असां निकिरी वेंदा हुआसीं ऐं मोटण जे लाइ त चवंदा हुआसीं त अलाह खे परतासीं हाणे अलाए असां मोटी अचूं त अलाए हूंदासीं बि अलाए न छो त उन्हनि ताने ऐं इल्ज़ाम जो एॾो हुननि जो नेटवर्क ताने ऐं इल्ज़ाम जो आहे तव्हांजो नेटवर्क त भलाईअ जो पर सर ॾिसो उन में असांखे ॾुख ज़रूरु आया पर असांखे कामयाबी मिली न मूंखे उहो त यकीन आहे अव्हांजी हिमत ते पर मां त चवां त हिकिड़ो ख़तरनाक वाक़ियो असांजे तालके में हिकिड़ो ॻोठु हुयो या कंहिं ॿिए ज़िले में मां पंहिंजे पहिरियां तालके जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थी लखी तालके में ई असांजो हिकिड़ो जेको आहे बलोच कम्यूनिटीअ जो जेको हिकिड़ो ॻोठु हुयो उन में जॾहिं असां मीटिंग कंदा आहियूं नेटवर्क जी त उन में पहिरियां पाड़े जी वरी जेको आहे ॻोठ जी वरी जेको आहे LSOs जी वरी LSO नेटवर्क जी हिकिड़े ॾींहुं असां नेटवर्क जी जेका मीटिंग रखीसीं उन में हिकिड़ी अदी आई उन ॿुधायो त फलाणे ॻोठ में सुभाणे जेको आहे त माईअ खे मारींदा पर आहे बि नाहक ऐं असांजे सॼे ॻोठ खे ख़बर आहे त इहा माई नाहक आहे इनखे कोई बि माना ऐब न आहे इन में पोइ असां
कुलनी फ़ैसिलो कयोसीं जेकी असांजी तनज़ीम हुई त छो न असां इन्हनि ताईं पहुचूं। जॾहिं सर असां उन्हनि ताईं पहुतासीं, उन्हनि ताईं वियासीं, असां पाण वञी उते उन घर में ॾिठोसीं त बाक़ाइदे उन्हनि जे अॻियां फल फ्रूट सभु कुझु उन माई जे अॻियां हथनि ते मेहंदी ॻाढ़ा कपिड़ा, उन्हनि जो कोई इहो रवाजु हुयो मारण लाइ पूरो मारण जे लाइ उहो सॼो सिस्टम हिननि वटि रखियलु हुयो। हा, त उन राति उहा उनजी आख़िरी हुई, माना राति असां हिनखे मारींदासीं। न्याणी खे बि ख़बर हूंदी आहे, उनखे ख़बर हूंदी आहे। ऐं उनजे अॻियां रखी असां जॾहिं उनखां पुछा कईसीं त बाबा हे खाए छो नथी, त उन चयो त मुंहिंजो त अॼु आख़िरी ॾींहुं आहे, मां छा आहे मूंखे वणनि था, मां कीअं खावां। पोइ असां उनजी माउ सां मिलियासीं, उनखां पुछा कईसीं। उन चयो त मुंहिंजी धीउ आहे त नाहक, ऐं उनखे पीउ कोन हुयो, उनजो जेको आहे मुड़ुसु जुआ खेॾी हुई, पोइ उन में माना हारजी वियो, पोइ उन साड़ में इल्ज़ाम ॾेई छॾियो। पोइ जॾहिं उनजे भाउ खां पुछा कईसीं, उन बि इहा ई ॻाल्हि कई त मुंहिंजी भेण नाहक आहे। त असां सभई जेको आहे एलेसो आवाज़ जो वाक़ियो आहे इहो, असांजी एलेसो आहे आवाज़। पोइ उनखां असां जॾहिं पुछा कईसीं त उन चयो त मुंहिंजी भेण आहे नाहक, पर मां इन्हनि खे कंहिंसां बि मुंहुं नथो ॾेई सघां, छो त असांजी बिरादर अहिड़ी आहे जो मां उन्हनि खे न कंदमि त मूंखे बिरादरीअ में कढी छॾंदा। पोइ मां मजबूर आहियां, इन जे करे मां अकेलो हिननि सां मुंहुं न ॾेई सघंदमि, हीअ सॼी बिरादरी मूंखां ॾाढी आहे। पोइ असां उन सां क़ानूनी तरीक़े सां असां उनजी मदद कई। SRSO जी गाइडलाइन ते असां उन्हनि खे जेको आहे ह्यूमन राइट वारनि खे फ़ोन करे पुलिस जे ज़रिए उहा माई असां खणाए करे दारूरहमान में पुॼाईसीं, ऐं उहा ज़िंदा आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं उते वई, उतां वरी उन जी अधीअ जी शादी करायूं। उन भाउ त उन सां राज़ी हुयो न, उतां उन अधड़ीअ जी शादी थी वई, ऐं उनजी ज़िंदगी बची वई। पोइ उन्हनि जो छा थियो छा न थियो, माना उन्हनि जा पाण में जेके फ़ैसिला जीअं थींदा आहिनि उहे वञी पाण ॼाणनि, पर असां उहा माई लेडीज़ जेका हुई उहा असां उतो खणाए वियासीं। इहा असांजी वॾी कामयाबी हुई, ऐं औरतुनि जे लाइ वॾी ॻाल्हि आहे इहा असांजे लाइ। असां इन ते फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं। इहो कंहिंखे ॿुधायो? असां काफ़ी दफ़ा, सभिनी खे ख़बर आहे असांजे पूरे जेको आहे इलाइक़े में त हे वाक़ियो थियो, हिननि इहो कयो। ऐं उन वाक़िए खां पोइ जेको आहे असांजे माण्हुनि में फ़र्क़ु आयो, तव्हांजे पासे थिया। ऐं उन खां पोइ उन्हनि इहो सम्झो त हाणे जेको आहे हिननि जी मालिकी थिए थी। ऐं असां जेको आहे मेरिट जे जेको हिकिड़ा मुख़्तलिफ़ SRSO जे करे ॿिया इदारा बि असां सां हाणे राब्ते में आहिनि। हिन जो मतिलबु हीअ आहे त जेकॾहिं सरकार टाइम ते पहुचे, हा, त माण्हुनि जी ज़िंदगी बची वेंदी, ऐं मालिकी करे मालिकी कंदी त बची वेंदी बिल्कुलु। ऐं ॿियो हुनजो पीउ न हो त उहो क़तल पे थी सघी, तव्हां हुनजो पीउ माउ थी वियो। जी सर, उहा असांजी तनज़ीम जी मेंबर हुई। न बि हुजे, पर तव्हां हुनजो पीउ माउ थी वियो, बचायो पुलिस खे, ह्यूमन राइट्स खे, सभिनी खे मालिकी कयव न। हिन जो मतिलबु आहे मालिकी ज़रूरी आहे। सर, अगरि मां चाहियां थी त जेकी सरकार या गवर्नमेंट जा ह्यूमन राइट्स जे जेके बि इदारा आहिनि, अहिड़ा फलाही इदारा आहिनि, उहे सही तरीक़े सां कमु करनि, ईमानदारीअ सां कमु करनि, त असांजी सिंध सोनी आहे। असांजी सिंध में अहिड़ा वाक़िया ई न थियनि। ऐं मां जेको आहे जॾहिं खां ॿाहिरि माहौल खे ॾिठो आहे, मां इलाही थोराइती आहियां पंहिंजे ख़ानदान जी, पंहिंजे घर वारे जी। ऐं शुरूअ में जन मूंसां कई, जन मूंखे एतिरे ताईं मां तव्हांखे ॿुधायां त बसि हाणे हिन जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, न बचाईंदासीं। पर उन टाइम बि मुंहिंजे घर वारे मुंहिंजी सपोर्ट कई। उहो छा उन ईअं ई त हाणे ॾिसो, जेकॾहिं इहा हिकिड़ी औरत आहे हिन तालके में सभिनी खे खयूं वेठी आहे, जेकॾहिं इनखे असां मारींदासीं त पोइ सम्झिजो त ॿियूं मायूं थी वेंदियूं। पर मुंहिंजे जेको आहे दिलि में इहो हूंदो आहे, हिमत बंदा मदद ख़ुदा, जेकॾहिं हिकु ॾींहुं आहे त ॿ ॾींहं थींदो, जे ॿ आहिनि त टे न थींदा, जे आहे ई हिकिड़ो ॾींहुं त पोइ हिकिड़ो ई ॾींहुं छो न। हिकिड़ो चवंदा आहिनि त 100 साल ज़िंदगी जेका गिदड़ वारीअ खां गुज़ारण खां बहितर न आहे त शींहं थी माण्हू हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी गुज़ारे। ऐं असां के माण्हू असांजे करे ॿियूं औरतूं जीअं पंहिंजे पेरनि ते बीहनि, ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं उनखां पोइ जीअं धाड़ेल कल्चर आहे, असां उन्हनि सां बि मोह ॾिनोसीं। असांजा कुझु वक़्तु अॻु में पाण धाड़ेल थियो,
असां धाड़ेल कीअं थियासीं, असां धाड़ेलनि जे चंबनि मां जेको आहे माण्हू कढियासीं त अच्छा उहो कानूनी तरीक़े सां पोइ सिंध गवर्नमेंट खे चऊं कचे तव्हांखे मोकिले। हा असांखे मोकिले त असां अहिड़ा पुॼंदासीं न जेके असां 1,20,000 औरतूं आहियूं जे असां लही पऊं कचे में त धाड़ेल बचंदो। वाह वाह फौज आहे न असांजी, फौज पर असांखे सरकार बि काथों परमिशन ॾींदी। परमिशन न ॾींदी। अदी इहो तव्हां फ़िलहालु पके कमु कयो, हिकिड़ी नंढड़ी साई वठूं। हाणे मां तव्हां खां पुछंदुसि त SRSO ई सॼो कमु कयो, हाणे हुनरमंद औरतूं पैदा करण जो सिस्टम किथां शुरू कयो? ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदो अलाह मोहतरमा महनाज़ महर जेका आहे उन सां असांजूं ॻाल्हियूं तव्हां ॾिसो त किथां खां किथे मंज़िल कई अथसि। ऐं वॾी ॻाल्हि आहे मालिकी ऐं कीअं क़त्ल थींदड़ औरत कीअं थी बचाइजे, इहो त मूं कंहिं कहाणी में बि इन नमूने न पढ़ियो आहे। कहाणियूं पढ़ंदे पढ़ंदे असां आख़िर में क़त्ल थींदी ॾिठियूं आहिनि औरतूं, हिननि उहे बचाईंदी ॾिठियूं आहिनि। सलाम आहे हिननि खे। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण वरी ॾिसूं था त अॻिते हली हिननि छा कयो।